ना छड़ मां त फलाणो आहियां छता चाहो चाचे न न न तू ईसा आहे हाणे मारे विधोसि हाणे जॾहिं हुनखे मारियऊं त मारण वारे टाइम ते त हुनजी शक्ल ऐं सूरत ईसा अलैहिस्सलाम जहिड़ी हुई पर जंहिंमहिल हो क़त्ल थी वियो मरी वियो ख़तम थी वियो उन खां बाद में जंहिं ओरिजिनल शक्ल सूरत में हो त लाश उन सूरत में पियो हो हाणे इन क़ौम में ॿ फ़िरका थी पिया हिकिड़नि चयो त ईसा मारिजी वियो हिकिड़नि चयो त कोन मारिजी वियो अल्लाह ताला जल जलालु अमन वालो पंहिंजे पाक कलाम में फ़ैसिलो फरमायो सलाह शरीफ़ पढ़ त मां क़ुरान ॿुधायां अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि अल्लाह ताला जल जलालु अमन वालो पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो वमा क़तलूहु वमा सलबूहु वलाकिन शुब्बिह लहुम अल्लाह जे नबी ईसा अलैहिस्सलाम खे न को हुन क़त्ल कयो न को ईसा अलैहिस्सलाम खे फांसी ॾेई सघिया वलाकिन शुब्बिह लहुम अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात ईसा जे सूरत में हुनखे शुबहे में रखियो या ईसा अलैहिस्सलाम जी सूरत खे अल्लाह ॿिए जे मुशाबिह बणाए ॿिए खे मारायो खुदा ताला फरमाए थो बर्रफ़ाहु अल्लाहु इलैहि रब करीम जी ज़ात पंहिंजे नबीअ खे जेरो जो जेरो मथे खणाए वरितो सुभान अल्लाह सुभान अल्लाह इस्लाम जे बुनियादी अक़ीदनि मां जीअं अल्लाह खे मञणो आहे त हिकु आहे नबी साईं खे मञणो आहे त आख़िरी आहे क़ुरान खे मञणो आहे त आख़िरी किताब आहे अहिड़े तरीक़े सां ईसा अलैहिस्सलाम लाइ बि इहो अक़ीदो रखणो आहे त ज़िंदह पर मथे आहे सुभान अल्लाह न सम्झ में ॻाल्हि आई असांजो बुनियादी अक़ीदो आहे न त अल्लाह नबी साईं आख़िरी नबी आहे क़ुरान अल्लाह जो आख़िरी किताब आहे त ईसा अलैहिस्सलाम लाइ असांजो अक़ीदो कहिड़ो रखणो आहे त ईसा अलैहिस्सलाम ज़िंदह ईसा अलैहिस्सलाम पर अल्लाह ताला फरमाए थो बर्रफ़ाहु अल्लाहु इलैहि रब करीम जी ज़ात ईसा अलैहिस्सलाम खे जेरो जो जेरो मथे खणाए छॾियो सुभान अल्लाह कॾहिं ईंदो कहिड़े ज़माने में ईंदो उन जे लाइ मदीने वारो साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम असांखे ॿुधायो आहे हुज़ूर पाक अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया त जॾहिं क़ुर्बे क़यामत ईंदो दुनिया जे तख़्ते ते अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात को थोरो जहान खे हलाइण जो इंतज़ाम हूंदो रब करीम जी ज़ात बाबरकात ईसा अलैहिस्सलाम खे आसमान तां लाहींदो हुन जी निशानी बि आहे त बैतुल मक़दस में लहंदो शाम जे मुल्क में लहंदो महराज जंहिंजा त नबी शुरू फरमायो आहे उन मिनारे ते अची लहंदो ऐं उते मिनारे ते लही सॾ कंदो ओ फलाना ॾाकण खणी अचो त मां लहा नबी से फरमाइनि था अल्लाह बि बेनियाज़ आहे आसमाननि तो बिना ॾाकण थो लाहे मिनारो जेको 50-60 फुट जो आहे उतां वरी ॾाकण थो लाहे छा त जीअं अल्लाह जे नबीअ जे अचण जी निशानी थी पवे सुभान अल्लाह ईसा अला नबीना अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात जे लाइ नबी साईं खां पुछो अथनि या रसूल अल्लाह ईसा अलैहिस्सलाम ईंदो पाण फरमाए था हा ईंदो साईं तव्हांजो चयो आहे ला नबी अबादी मां पोइ नबी ईंदो ई कोन क़ुरान थो चवे ख़ातमन नबिय्यीन मुहम्मद आख़िरी नबी आहे अल्लाह जो नबी आख़िरी अवां पाण चओ त मां आख़िरी नबी ऐं वरी तव्हां पाण था चओ त ईसा मूंखां पोइ ईंदो नबी करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाइनि था ईसा अलैहिस्सलाम ज़रूर ईंदो पर अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात उनखे नबीअ जी हैसियत में कोन मोकिलींदो मुंहिंजो उम्मती थींदो सुभान अल्लाह मूं जेको चयो आहे त बहैसियत नबीअ जे पंहिंजे नबूवत जी हैसियत में न ईंदो मूंखां बाद को बि नबी न ईंदो इन जे करे त कादियानी मिर्ज़ाई भुलिजी पिया त ईसा अलैहिस्सलाम नबी आहे उहो जेकॾहिं बाद में अची सघे थो त असांजो ग़ुलाम अहमद मिर्ज़ाई बि अची सघे थो पर नबी से फरमायो ला नबी आबादी मूंखां बाद में नबी न आहे हुज़ूर से फरमाइनि था त ईसा अगरचे अल्लाह जो नबी आहे अल्लाह जो नबी हुयो पर नबूवत हुनजी हाणे ख़तम आहे ईंदो ज़मीन ते लहंदो ईसा अलैहिस्सलाम 40 साल जेरो रहंदो ऐं अचण खां पोइ शादी कंदो औलाद थींदसि 40 साल खां पोइ वफ़ात कंदो कुल्लु नफ़्सिन ज़ाइक़तुल मौत जो वाइदो आहे ऐं महबूब फरमाइनि था त मूंसां गॾु रोज़े में दफ़न बि थींदो सुभान अल्लाह मूंसां गॾु रोज़े पाक में दफ़न बि थींदो उहा जॻह रोज़े शरीफ़ में अञा पई आहे 3 मज़ारूं आहिनि सैयदना अबू बकर सिद्दीक़ सैयदना फारूक आज़म
ऐं पाण करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात। चौथी जगह ख़ाली आहे जंहिं जाते ईसा अलैहिस्सलाम दुनिया जे तख़्ते ते अचण खां बाद 40 साल ज़िंदगी गुज़ारे उन जगह ते दफ़न थींदो। ऐं नबी पाक अलैहिस्सलाम ईअं बि फरमाइनि था त नबी थी त कोन ईंदो पर मुंहिंजे उम्मत जे फ़र्द मुंहिंजे बचड़े इमाम महदी अलैहिस्सलाम जे पुठियां निमाज़ पढ़ंदो। निमाज़ बि पाण कोन पढ़ाईंदो। मता कंहिंखे शुबहो थी पवे त ईसा नबी आहे निमाज़ तो पढ़ाए बहैसियत नबीअ जे आयो आहे, न न, अल्लाह ताला जो हबीब तो फरमाए हुन जी नबूअत मनसूख हूंदी ऐं उहा नबूअत हुनजी ख़तम थी चुकी आहे। हाणे जेकॾहिं ईंदो त मुंहिंजे उम्मती जे हैसियत में ईंदो। इहा का वॾी ॻाल्हि कान्हे का। छा नबी पाक अलैहिस्सलाम जे पुठियां 1.25 लख नबीअनि मेराज वारी राति निमाज़ कान पढ़ी? हालांकि सभु नबी जान छॾे विया हा, सभु नबी दुनिया में हलिया विया हा, पर अल्लाह ताला कुदरत जे पंहिंजे करिश्मे खे ॾेखारियो, दुनिया खे ज़ाहिर करे ॾेखारियो त मेराज वारी राति सभु नबी जिस्म सां आया, पंहिंजे क़ब्रुनि मां ॿाहिरि आया। जीअं तव्हीं असीं ज़ाहिरी ज़िंदगी में घुमूं ॻाल्हायूं पिया, ईअं सभु नबियनि हुज़ूर करीम जे पुठियां निमाज़ पढ़ी। बहरहाल अर्ज़ु पिए कयुमि त ईसा अलैहिस्सलाम जे ज़िंदगीअ में असांखे शादीअ जो मसइलो कोन थो मिले, छो त हुन कई कान। बाक़ी ईंदो पोइ शादी कंदो बाद में पोइ जो मसइलो आहे। हाणे उहा जेका शादी कंदो सा बि रसूलुल्लाह जे तरीक़े मुताबिक़ कंदो। अर्ज़ु इहो आहे त अल्लाह ताला जेको असांखे नबी ॾिनो, चओ सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असांखे जेको अल्लाह पैगंबर ॾिनो उन जी ज़िंदगी अहिड़ी कामिल आहे जो अवां ॾिसंदो त किथे नबी पाक सिपह सालार आहे, अवां ॾिसंदो त किथे बकरियूं पियो चारे, किथे ॾिसो त यतीमनि जी हमदर्दी पियो करे, किथे ॾिसो त नबियनि खे इमामत पियो करे, किथे ॾिसो त मोहम्मद मुस्तफ़ा वापार पियो करे, किथे ॾिसो त नबी करीम जी ज़ात हिकिड़े हर हारीअ सां गॾु बीठो आहे। हारी जा हथ वठी नबी पाक फरमाइनि पिया अल कासिब हबीबुल्लाह, जेको पंहिंजे हथ जो पुरियो करे कमाए खाए सो अलाह जो दोस्त आहे। नबी करीम जी ज़िंदगी पाक खे ॾिसंदो त हर मोड़ ते ख़ुदा जे हबीब जी ज़िंदगी असांजे लाइ रहबरी आहे। माना कामिल नबी, कामिल दीन, कामिल शरीयत। क़यामत ताईं जेको बि मसइलो अवां जे आॾो नओं पेश थींदो, नबी करीम जे ज़ात बाबरकात जो कंहिं न कंहिं तरीक़े सां रहबरी हिदायत तव्हांखे ज़रूरु मिलंदी। त अर्ज़ु पे कयुमि त असांखे नबी पाक ॼमण खां मरण ताईं जा मसइला सेखारिया। अॻे दफ़े 2-3 ॻाल्हियूं ॿुधायूं त हाणे 2-3 ॻाल्हियूं अॼु ॿुधो। सलाह शरीफ़ पढ़ो बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। वरी सलात बुलंद आवाज़ सां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व मौलाना मुहम्मद व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, जंहिं वक़्त में मैयत खे अव्हां क़ब्र में रखंदा आहियो, पाण फरमाइनि था त उन जो मुंहुं काबे ॾे करायो। मैयत जो मुंहुं क़ब्र जे अंदर भी बैतुल्लाह ॾे करायो। छाजे करे त हे उन अल्लाह खे मञण वारो आहे जेको रब्बुल काबत आहे, जंहिं मुस्लमान जे हैसियत में सॼी ज़िंदगी कॾहिं जुमो पढ़ियो हूंदो, कॾहिं ईद नमाज़ पढ़ी हूंदी, 5 वक़्त नमाज़ पढ़ी हूंदई, मुंहुं काबे ॾे कयो हूंदई। हाणे मरण वारे टाइम ते मुंहुं बैतुल्लाह ॾे कयोसि त काबे ॾे मुंहुं करण बि बरकत आहे। सुभान अल्लाह। असांजे मदरसनि में अॼु जी ॻाल्हि नथो कयां, अॻे 50 साल अॻु में, 40 साल अॻु में, अञा अॻिते हलियो वञे 60 साल 100 साल अॻु में, उस्ताज़ जॾहिं बि वेहंदा हुआ, किथे बि वेहंदा हुआ, पढ़ाईंदा हुआ, सबक़ ॾींदा हुआ त पढ़ाइण वारे उस्ताद जो मुंहुं बैतुल्लाह ॾे हूंदो हो। पीर सई रोज़े धणी रज़ी अल्लाह ताला अन्हु पंहिंजे मलफूज़ात में फरमायो आहे त अव्हां पंहिंजी आदत न बनायो, अहिड़ी बैठक न ठाहियो जंहिंमें तव्हांजी पुठी काबे ॾे हुजे। आदत न बनायो, आदत इहा बनायो त तव्हांजो मुंहुं हमेशह काबतुल्लाह ॾे हुजे। जे रहियो किथे वेहो, महफ़िल में हेठि वेहो, पर कोशिश इहा कयो त मुंहुं तव्हांजो बैतुल्लाह ॾे हुजे। ख़लीफ़े महमूद पुछो क़िबला इन मां फ़ाइदो कहिड़ो आहे? पाण फरमाइनि था इहा बैतुल्लाह जी अज़मत ऐं ताज़ीम आहे। जंहिं शख़्स जो ज़िंदगी में बैतुल्लाह ॾे मुंहुं हूंदो, ख़ुदा जी ज़ात बाबरकात हुनजो क़ब्र खां पोइ बि बैतुल्लाह ॾे मुंहुं कराईंदो। सलाह शरीफ़ बुलंद आवाज़ सां। सलाह 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 बुलंद आवाज़।
हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे त जेको शख़्स माज़ अल्लाह अल्लाह पनाह ॾे सूद खाईंदो आहे, व्याज खाईंदो आहे ऐं व्याज खाइण जी आदत बणाईंदो आहे, उनखे अलाह साईं 3 अज़ाब ॾींदो आहे। सहाबा किराम पुछो या रसूल अल्लाह कहिड़ा 3 अज़ाब? पाण फरमायो त पहिरों अज़ाब हुन जे मथां इहो हूंदो त हिन दुनिया मां मरंदो, हुनजो मौत ॾाढो बुछड़ो थींदो। ॿियो नबी पाक अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था त व्याज खोर खे ॿियो अज़ाब अल्लाह ताला इहो ॾींदो आहे जो जॾहिं दुनिया मां वेंदो त उहो शायदि ईमान सां न वेंदो। इहो अज़ाब आहे। टियों या रसूल अल्लाह कहिड़ो अज़ाब आहे? नबी फरमाइनि था सल्लल्लाहु अलैहि वसल्लम त टियों अज़ाब हुनजो इहो आहे त क़ब्र में भली माइट मुंहुं बैतुल्लाह ॾे कराइनसि पर अल्लाह जा मलाइक हुनजो बैतुल्लाह खां मुंहुं फेराए पुठी कराए छॾींदसि। तंहिंजे करे हज़ूर साईं फरमाइनि था अवां पंहिंजे मैयतनि खे, पंहिंजनि माइटनि खे, अज़ीज़नि क़रीबनि खे जंहिं वक़्त में क़ब्र में रखो कोशिश कयो त मुंहुं बैतुल्लाह ॾे कयो ऐं रखण जे टाइम ते छा चवंदा कयो? बिस्मिल्लाह व अला मिल्लत रसूलिल्लाह। अरबी लफ़्ज़ नथो अचेव त पंहिंजी ॿोली में चओ। अल्लाह जे नाले सां सुम्हारियोसि था रसूल जे दीन ते। अल्लाह जे नाले सां सुम्हारियोसि था पर दीन कंहिंजे ते? रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ते। हुज़ूर करीम अलैहिस्सलाम फरमाइनि था पिया जेको फालतू कपिड़ो हुजे कफ़न खां सवा उहो लाहे छॾियोसि। कफ़न खे गंढियूं ॾिनियूं अथव उहे खोले छॾियोसि, पेरनि वारी चोटी वारी ॿई छोड़े छॾियो, विच ते जेकॾहिं को ॿधल आहे बंदि त भली ॿधो पियो हुजे। हबीब करीम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था कोशिश इहा कयो त हुन जे कफ़न खे, हुन जे जिस्म खे तव्हांजी मिटी न लॻे। कचूं सिरूं ॾेई, काठियूं ॾेई, तख़्ता ॾेई, पत्थर ॾेई हुन जी क़ब्र खे सामी खे बंदि करे, गप ठाहे, सोराख़ बंदि करे पोइ मथां मिटी वरायो। सहाबनि चयो या रसूल अल्लाह मिटी ते सुतल आहे, मिटी थी वेंदो। पाण फरमाइनि था हा मिटी ते सुतल आहे, मिटी थी वेंदो पर मुंहिंजो उम्मती आहे, मुंहिंजे उम्मत जी क़ब्र में बि इज़त आहे। सुभान अल्लाह। अल्लाह जे ज़ात बाबरकात हुन जी ताज़ीम कई आहे। कन मुल्कनि में रिवाज आहे त मैयत जे हेठां तॾो विछाईंदा आहिनि, इहो नाजाइज़ आहे। किथे वरी रवाज आहे हुन जे हेठां का रिली विछाईंदा आहिनि। असांजे मुल्क में घटि आहे पर किथे किथे आहे। तॾो बि नाहे विछाइणो, रिली बि नाहे विछाइणी, चादर बि नाहे विछाइणी। सही सिधी ज़मीन आहे, उन सही सिधी ज़मीन ते अल्लाह जे हवाले करिणो आहे। अल्लाह ताला जी ज़ात महिरबानी कंदो त क़ब्र न हूंदी जन्नत जो बाग़ बणिजी वेंदो। सुभान अल्लाह। हुज़ूर अकरम अलैहिस्सलाम जी ज़ात बाबरकात फरमायो आहे क़ब्रुल मोमिन रौदतुम मिन रियादिल जन्नह। मोमिन जी क़ब्र जन्नत जे बाग़नि मां हिकिड़ो बाग़ हूंदो आहे। ऐं इहा बि तव्हांखे ॻाल्हि ॿुधायां त क़ब्र जॾहिं माण्हू खणे त अंदरि सामी उहो ठाहे जेको नेक ऐं साले हुजे। सुभान अल्लाह। इहा बि मुंहिंजे आका जी हिदायत आहे त ॿी क़ब्र खणी कंहिंखां बि खोटायो पर जेका सामी ठाहिबी आहे आख़िर में तव्हां लाइ छा चवंदा आहियो? हेॾे लाड़ ॾे विसो ॾे पिया चवनि ॻुझ ॻुझ, पाण चवंदा आहियूं सामी। पकी ज़मीन में ठहंदी, कची में कान ठहंदी। सम्झो था न साईं? कची ज़मीन में विच ते ज़मीन में खॾ खणी पोइ मथां तख़्ता ॾींदा आहिनि। त नबी पाक अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात इहो बि फरमान आहे त तव्हां जेका सामी ठारायो सो अव्हां जो नेक सालिह बानो हुजे, उहो ठाहे उन जे बरकत सां बि बाने खे फ़ाइदो थींदो आहे। सुभान अल्लाह। हाणे इहो बि हिकिड़ो नओं मसइलो आहे त साईं हाणे न निमाज़ पढ़ियईं, न रोज़ा रखियईं, न अलाह अलाह कयईं, बसि ईअं हिकिड़ो सादो सूदो मुस्लमान हो, सिंपल मुस्लमान हो, मरी वियो। हाणे हुन जी सामी कंहिं मौलवी खां ठारायो, कंहिं हाजी खां ठारायो, कंहिं पीर खां ठारायो, उन जे ठाहिण मां हुनखे फ़ाइदो कहिड़ो? असांजे आका अलैहिस्सलाम ख़ुदि असांखे ॾसियो आहे। सुभान अल्लाह। हिकिड़ो वाक़ियो मूंखे यादि आयो आहे, दुरूद पर त ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्ली अला सय्यदना व नबियना मौलाना मुहम्मद वालिही व सहाबिही व बारिक वसल्लम। हुज़ूर अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात जो हिकिड़ो सहाबी सगोरो आहे, गुज़ारे थो वञे। अल्लाह जे हबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुन जी क़ब्र खणाई, सहाबा किराम खणाई। मां थो चवां सहाबा जे मथां दुनिया जा वली कुर्बान। सुभान अल्लाह। बेशक गौसल आज़म पीरान पीर त वॾो आहे न पीर साईं, वॾो पीर आहे। उन ख़ुदि चयो आहे त मूं अब्दुल कादिर जीलानी जहिड़ा किरोड़े हिकिड़े पासे
नबी पाक जो सहाबी जे घोड़े ते चढ़े ऐं उन घोड़े जे सुंबन मां मिट्टी उॾामे उन जे मथां मूं अब्दुल कादर जहिड़ा कुर्बान आहिनि। सुभान अल्लाह। छो त रसूलुल्लाह जो सहाबी तमामु वॾी ॻाल्हि आहे। नबी करीम जे सोहबत में जेको रहियो, मुस्लमान थियो, हुज़ूर सां निमाज़ूं गॾु पढ़ियईं, इहो तमामु वॾे फैज़ वारो, वॾी बरकत वारो आहे। अल्लाह जे हबीब पाक अलैहिस्सलाम जे सहाबनि क़बर खई आहे। मूंखे ॿुधाए इन खां वधीक कहिड़ी बरकत आहे? कहिड़ो मौलवी इन सां पुॼंदो, कहिड़ो हाजी इन सां पुॼंदो, कहिड़ो पीर इन सां पुॼंदो? सहाबनि किरामनि क़बर ठाहे जंहिंमहिल तयारु कई, सामी जो टाइम आयो, सामी बि सहाबनि खटी, नबी पाक फरमा हाणे क़बर खां ॿाहिरि निकिरो। अल्लाह अकबर। ग़ालिबन हज़रत उस्मान बिन मज़ऊन जो जनाज़ो आहे। हबीब करीम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे सहाबा किराम खे ॿाहिरि कढियो, पाण अंदरि अकेला लथा। अकेला लही जेका सामी आहे उन जे मिटीअ खे पाण हथ लॻायूं, हथ लॻाए मिटीअ खे बराबरि कयूं, मिटीअ खे बराबरि करे सलामी वरितऊं। सलामी वठण खां बाद में, सलामी सम्झो था न सही, तिरछ दरेशी चाहे चवंदा हो, दरेशी, वहाँ सलामी वठी दरेशी करे साफ़ करे हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात पाण अंदरि सामीअ में सवा नवा थी सुम्ही पिया। सुभान अल्लाह। अल्लाह हुज़ूर करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन सहाबीअ जे सामीअ में पाण सुम्ही पिया। सुभान अल्लाह। सहाबी मथे ॾिसनि बीठा रंग, सभिनि सहाबनि खे अखियुनि मां पाणी अची वियो ऐं हर हिकु सहाबी ईअं पियो चवे। अल्लामा जलालुद्दीन सुयूती लिखियो आहे अल बुदूर साफ़रा फी उमूरुल आख़िरा, हिकिड़ो किताब आहे, उन में जलालुद्दीन सुयूती फरमाए थो त महबूब जॾहिं अंदरि सामी में सुतो त सहाबनि खे अखियुनि मां पाणी वही आयो ऐं हर हिकु ईअं पियो चवे अॼु मां मरां हा, अॼु मां मरां हा। इहा क़बर हिन जी न हुजे हा, इहा क़बर मुंहिंजी हुजे हा जंहिंमें रसूलुल्लाह सुतो आहे। जंहिं क़बर पाक खे मुंहिंजे हबीब जो जिस्म लॻो आहे, जंहिं क़बर पाक में महबूब हथ घुमाया आहिनि, जंहिं क़बर में नबी करीम जी ज़ात जो जिस्म लॻो आहे, अॼु इहो न हुजे हा जेकर मां हुजां हा त महबूब जी दुआ थी वञे हा। हाणे महबूब करीम जी ज़ात बाबरकात सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहो असांखे अमली तरह करे ॾेखारियो त सामी खणण जे टाइम ते, क़बर ठाहिण जे आख़िरी मरहले ते कंहिं नेक सालिह बाने जी बि शमूलियत हुजे, उन जी बि बरकत आहे। ख़ुदा जी ज़ात बाबरकात उन जे सदके मैयत जा बेड़ा पार फरमाए छॾींदो आहे। हे सभु आहिनि बहाना। जनाज़ो पढ़ोसि, दुआ घुरोसि, दफ़न कयोसि, काबे ॾे मुंहुं कयोसि, ख़त्मो बख़्शोसि, दुरूद बख़्शो, अलाह जो क़ुरान बख़्शायो, इहे सभु बहाना आहिनि त को बहानो थी पवे मिड़ई बाने खे माफ़ी मिली वञे। सुभान अल्लाह। रहमत ख़ुदा बहाना में जोयद, बहाना में जोयद। अल्लाह जी ज़ात बाबरकात जी रहमत बहा मुल्ह कान घुरंदी आहे। रब पाक जे ज़ात बाबरकात जी रहमत बहानो तलाश कंदी आहे त को बहानो बणिजी पए त मां पंहिंजे बाने खे माफ़ कयां। हुज़ूर करीम जी ज़ात फरमाइनि था मिटी मथां वरायो, मिटी वराइण खां बाद में क़बर खे ईअं ठाहियो जीअं उठ जी कुंभट हूंदी आहे। सुभान अल्लाह। वॾी क़बर ठाहिण बि मना आहे, ज़रूरत खां ज़्यादा बुलंद करण बि मना आहे। अंदरि मिटी जे अंदरि जिथे माण्हू जो जिस्म आहे उते पकी सिर विझण बि नाजाइज़ आहे, पत्थर जाइज़ आहे, कच्ची सिर जाइज़ आहे, काठी विझणु जाइज़ आहे, तख़्तो फटो विझणु जाइज़ आहे, लेकिन बाहि जी पकल सिर अंदरि न जाइज़ आहे, न विझिजे, अंदरि न विझे। बाक़ी जेकॾहिं क़बर ठाहे तयारु कई आहे, मथां सुरू रखे थो, पत्थर रखे थो, सीमेंट लॻाए थो, ॿी शइ करे थो त उन जी शरीयत पाक में मनो न आहे। लेकिन अंदरि पाक न बि झलियो आहे त मैयत जी क़बर जे अंदरि तव्हां पकी सिर न विझो। अदाए सभु असांजे कम वारियूं शयूं आहिनि न, रोज़मर्रा जो मसइलो आहे, सिखो यादि कयो। साईं फरमाइनि था क़बर खे ईअं ठाहियो जीअं उठ जी पुठी थींदी आहे, कुंभट थींदी आहे। पाण फरमाइनि था मुरब्बा न ठाहियो, मुसन्नम न ठाहियो, तव्हां अहिड़े नमूने सां चओ कुंडियारी क़बर न बणायो, हुन जूं कुंडूं ठाहे तयारु करे वरी मथे बि कुंडाती बणाए छॾियो, न न। साईं फरमाइनि था मथां असांजे आम तरह सिंधी में चवंदा आहिनि क़बर जो तावीज़। छा चवंदा हुआसीं मथां? क़बर जो मुखो तावीज़ ठाहिबो आहे, अहिड़े तरीक़े सां ठाहिजे, गोलाईअ नमूने सां हुजे, मुरब्बा न हुजे, चओ कुंडियारी न हुजे, छो त इहा सुन्नत पाक जे ख़िलाफ़ आहे। हुज़ूर से फरमाइनि था तव्हां जॾहिं क़बर में दाख़िल करे बाने खे बस्ता कयो त सेरादी खां सूरत बक़रा जूं इब्तिदाई आयतूं पढ़ियो, अलिफ लाम मीम
ज़ालिकल किताबु ला रैब फ़ीहि हुदल लिल मुत्तक़ीन अल्लज़ीना युमिनूना बिल ग़ैब व युक़ीमूना अस्सलाता व मिम्मा रज़क़नाहुम युनफ़िक़ून। दुरूद शरीफ बुलंद आवाज़ से। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना मुहम्मद व अला आलि सय्यिदिना शफ़ीना मौलाना मुहम्मद व बारिक व सल्लिम अलैहि। मसइलो मौक़े जो पुछो वियो आहे त किथे वरी रवाज आहे त सामीअ जे मथां सीमेंट जा ब्लाक ठाहे उनमें सरियो बि हूंदो आहे, सीमेंट बि हूंदो आहे, बसि सामी में ब्लाक रखी हल, इहो बि नाजाइज़ आहे। कची सिर या काठी तख़्तो वग़ैरह ॾक बि ॾींदा आहिनि माण्हू, तख़्ता बि ॾींदा आहिनि, काठियूं रखंदा आहिनि, इहे जाइज़ आहिनि। सिर बि नाजाइज़ आहे, सामीअ में पकी सिर नाजाइज़ आहे, कची भली हुजे। अहिड़े तरीक़े सां सीमेंट जा ब्लाक ठाहे लॻाइनि था, इहे बि शरीयत में नाजाइज़ आहिनि। हज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात बाबरकात फरमायो जंहिंमहिल मिटी बराबरि करे छॾियो त मिटी जे बराबरि करण खां बाद में सेरांदीअ खां मुफ़्लिहून ताईं सूरत बकर जूं इब्तिदाई आयतूं पढ़ो। सुभान अल्लाह। वरी पेरांदीअ खां कबर जे पेरांदीअ खां सूरत बकरा जो आख़िरी रुकू आमन रसूल खां पढ़ो, पिछाड़ी ताईं पढ़ो, इब्तिदाई इंतिहा बकरा सूरत जूं पढ़ियूं वेंदियूं। हबीबन जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सूरत बकर जंहिंजे कबर ते इब्तिदा खां इंतिहा ताईं पहिरों रुकू ऐं पोयों रुकू पढ़ियो वियो, अल्लाह उनखे कबर जे अज़ाब खां बचाईंदो आहे। आमीन। सुभान अल्लाह। उन सूरत बकरा जी बरकत आहे जो अल्लाह जो बानो अज़ाब खां छुटी पवंदो। कबर ते बाग जण आज़ान ॾियण बि अॼुकल्ह मौलवी साहब झलनि था कबर ते बांगर जो, छो अबा कहिड़ी कबर ते निमाज़ आहे, कहिड़ो निमाज़ जो टाइम आहे, बिदअत आहे, नबी सही कान ॾिनी आहे। अदा गौर कजो, सोचजो। मां तव्हांखां हिकिड़ो मसइलो पुछां थो, मां तव्हांखे अॻे ॿुधायो आहे, यादि ॾियारायां, मन यादि अची वञेव। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकिड़े जॻह तां अची लंघा, ॿ क़बरूं, साईं खच्चर ते सवार आहे। जंहिं महिल उन ॿिन्ही क़बरुनि जे भर मां नबी से लंघियो त महिल खच्चर वठी ट्राह खाधो। हदीस में ईंदो आहे त उन एॾो ट्राह खाधो जो हबीब उनखे ज़ोर सां न रोके हा, शायदि केराए विझे हा। बहरहाल भॼी वियो, तमामु परे भॼी वियो, महबूब उनखे रोकियो, रोके पाण ॿधऊंसि, ॿधी लही पाण वरी साॻी जॻह ते मोटी आया। जेको नबी करीम सां असहाबी गॾु हो उनखे फरमायो त साम्हूं खजी बीठी आहे, इन खजीअ जूं छड़ियूं पटे आहे। साहबी सगोरो वियो, खजीअ जी हिकिड़ी लाम पटे आयो, फशक्कहू नबी पाक जी ज़ात बाबरकात उन खजीअ जे लाम खे चीरियो, ॿ हिसा कयो, उहे ॿ हिसा करे हिकिड़ो हिसो नबी पाक हिकिड़ी क़बर ते रखियो आहे, ॿियो हिसो नबी पाक वरी ॿी क़बर ते रखियो आहे। ॿिन्हीअ जे मथां नबी पाक बीही चवे थो सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह वला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर वला हौला वला कुव्वत इल्ला बिल्लाहिल अलीयिल अज़ीम। वरी फरमायो अल्लाहु अकबर ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर अल्लाहु अकबर वलिल्लाहिल हम्द। महबूब तस्बीह भी पढ़ी, तकबीर भी पढ़ी, पर घणे ताईं पढ़ंदा रहिया। पोइ दुआ घुरियूं, दुआ घुरी अॻिते विया। उन असहाबी चयो लिम फ़ाइल त हा कज़ा या रसूल अल्लाह, अवां ईअं छो कयो? खजी रखियव, वरी तस्बीह पढ़ियव, वरी दुआ घुरियव, हे क़बरूं हुयूं, अवां जी सुवारीअ छो ट्राह खाधो? ॻाल्हि कहिड़ी आहे? सरकार फरमायो त ही जेके क़बरुनि में बाना हुया इन ॿिन्हीअ ते अल्लाह जो अज़ाब थी रहियो हो। छा थी रहियो हो? अल्लाह जो अज़ाब थी रहियो। पर वो अज़ाब इलाहीअ में एॾियूं दाहूं करे रहिया हुआ जो अल्लाह ताला फरमायो आहे त मां इंसान जे कन ते मोहर हणी छॾी आहे। इंसान आवाज़ क़बर वारे जो न ॿुधंदो आहे, पर हर शइ बि ॿुधंदी आहे। उठ, जानवर, ढगा, बकरियूं, रिढूं उन क़बर वारे जे अज़ाब जूं दाहूं ॿुधंदा आहिनि। इंसान हिकिड़े खे अल्लाह ताला इन खां महफ़ूज़ रखियो आहे। इन जे करे जेके इंसान दाहूं ॿुधे त दुनिया जो निज़ाम कोन हलंदो, माण्हू दरबदर थी वेंदा। सभई माण्हू मुंहिंजा दोस्त दुनिया जे कारोबार खे कोन हलाए सघंदा। तॾहिं अल्लाह पंहिंजी हिकमत सां इंसान खे वक़्ती तोड़ण जे लाइ महफ़ूज़ रखियो आहे, बाक़ी हर शइ ॿुधंदी आहे। रब करीम जे हबीब पाक फरमायो त हिन क़बर वारनि ते अज़ाब पे थियो, मुंहिंजे जानवर खच्चर सुवारी वारे हिननि जूं दाहूं ॿुधियूं, ट्राह खाधई, ऐं मां जॾहिं हिननि जे मथां खजीअ जूं फरहा रखिया त अव्हां खे ख़बर हुजे जेसीं ताईं का बि टारी
वण जी आली हूंदी आ तो ज़िक्र कंदी आ। वण जो पन आ आलो आ, ताली आ आली आ, कंहिं बि शइ खे तव्हां आलो जेसी ताईं ॾिसो अल्लाह जे ज़िक्र में हूंदी आहे। क़ुर थो फरमाए